रुकंदासीं गडाब जो ज़मीन जी मालिकी तां झेड़े वारे मामले में ज़ख़्मी थियल औरत फातिमा जोखियो जना अस्पताल में इलाज दौरान फौत थी वई आहे। बशीर जोखियो जी फरियाद ते सलीम, नूर हसन ऐं ॿियनि अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे आगाह कंदा हलूं। गडाब मां ज़मीन जी मालिकी तां झेड़े वारे मामले में ज़ख़्मी थियल औरत फातिमा जोखियो जिन्हा अस्पताल में इलाज दौरान फौत थी वई आहे। असां लाइन ते मौजूद आहे गडाब मां मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, आगाह कजो। जी, मेहराब जोखियो ॻोठ ते ज़मीनी मालिकी तां जेको तकरार थियो, उन तकरार में जेको आहे 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया। अॼु इतला मिलियो आहे जना अस्पताल में इलाज दौरान फातिमा वरद मेहराब जोखियो फौत थी वई आहे। जॾहिं त इन मामले जो स्टील टाउन थाणे ते सलीम जोखियो, नूर हसन जोखियो ऐं 15 अणॼातल माण्हुनि मथां जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे। जी, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।